नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ही रिपोर्ट असां सां शेयर कई आहे सैयद अब्दुल रहमान शाह उमरकोट खां। उमरकोट में सियासी अॻवान इंसान दोस्त दिल में एहसास रखंदड़ हमदर्दी रखंदड़ अमजद अली कोरी हमेशा वांगुरु अॼु बि उमरकोट छाछरो रोड मलकाणी पहुची बोर्ड मुतासिरनि खे 1000 बिरयानी जा पैकेट 800 बिस्किट जा पैकेट 200 मच्छरदानियूं 200 चादरूं विराए चेहरे ते मुस्कान रखंदड़ सादरी तबियत जे मालिक अमजद कोरी जो इहो समाजी ख़िदमत सारा जोगी आहे। अमजद कोरी इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां वसाहर पंहिंजे पहिरें ॾींहं खां वठी मुतासिर जी मदद कयूं पिया। दोस्तनि जे सहकार सां अञा बि कमु जारी रखंदासीं। सभिनी इंसान दोस्त माण्हुनि खे अर्ज़ कंदो थो हलां त महिरबानी करे पंहिंजे पहुच जे मुताबिक़ इन्हनि बेसहारनि पोरियत मुतासिरनि जी मदद ज़रूर कजो। है जिनके लिए तूने महल बनाए, जिनके लिए तूने महल बनाए, वो न तुझे ठहराएंगे भाई, वो न तुझे ठहराएंगे। जो तुझको कहते हैं सुंदर, जो तुझको कहते हैं सुंदर, देख तुझे घबराएंगे माई, देख तुझे घबराएंगे। आग पे एक दिन सो जाए।